सॼी दुनिया में हर साल 7 अप्रैल ते सेहतमंद ज़िंदगीअ बाबति शऊर उजागर करण लाइ वर्ल्ड हेल्थ डे मल्हायो वेंदो आहे। हर साल ही ॾींहुं वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन तरफ़ां मल्हायो वेंदो आहे, जंहिंजो मक़सदु आलमी सतह ते सिहत जे मसइलनि खे उजागर करणु हूंदो आहे। अॼोके ॾींहं ते इन सिलसिले में अहिड़ियुनि 8 आदतुनि बाबति ॼाणूं था जेके उमिरि वधाइण में मदद करे सघनि थियूं। बाक़ाइदगीअ सां वर्जिश करण सां वज़न खे कंट्रोल करे सघिजे थो, दिलि खे मज़बूत करे सघिजे थो, रत जी गर्दिश खे बहितर करे सघिजे थो ऐं ब्लड प्रेशर ऐं शुगर जहिड़ियुनि बीमारियुनि जो ख़तरो घटाए सघिजे थो। हफ़्ते में घटि 150 मिंट वर्जिश करण या 75 मिंट सख़्त वर्जिश करण जी सलाह ॾिनी वेंदी आहे। मेवनि, भाॼियुनि, प्रोटीन ऐं सेहतमंद फैट्स ते ॿधल खुराक ग़िज़ाइयत, एंटीऑक्सीडेंट्स ऐं फाइबर फराहम कंदी आहे। इन सां मजमूई सिहत ऐं डिघी उमिरि वारा फ़ाइदा हासिल थींदा आहिनि। निंड पूरी करण जिस्मानी ऐं ज़हनी सिहत लाइ अहम आहे। रोज़ 7 खां 9 कलाक सुम्हण जिस्म खे आराम, सुकून ऐं ॿीहर ताक़त ॾिए थो। सुम्हण खां अॻु में चांहि न पीअणु घुरिजे या मोबाइल स्क्रीन न ॾिसणु घुरिजे। परेशानी ज़हनी सिहत मुतासिर कंदी आहे ऐं डिघी उमिरि ते नाकारी असर विझंदी आहे। इन लाइ मेडिटेशन करियो ऐं खुलियल माहौल में वक़्तु गुज़ारियो। कुझु माण्हू योगा बि कंदा आहिनि। समाजी मज़बूती या कंहिंजे वेझे हुजण जो अहसासु ज़हनी सिहत ऐं डिघी उमिरि लाइ फ़ाइदेमंद हूंदो आहे। पंहिंजी फैमिली, दोस्तनि ऐं भर पासे जे माण्हुनि सां बाक़ाइदगीअ सां मिलंदा रहो ऐं हिक ॿिए जे ॾुख सुख में शरीक थियो। सिगरेट वापराइण तकिड़े मौत जो वॾो सबबु आहे ऐं इन मां केतिरियूं बीमारियूं बि थी सघनि थियूं। डिघी उमिरि लाइ अव्हांखे सिगरेट न वापराइण घुरिजनि। पंहिंजी स्क्रीनिंग ऐं चेकअप कराइण सिहत खे किन बि ख़तरनि जी सुञाणप लाइ अहम हूंदो आहे, जंहिंसां अव्हां कंहिं नुक़सान खां बचण लाइ अॻुवाट इलाज कराईंदा आहियो। थोल वॾियुनि बीमारियुनि जो सबबु आहे ऐं उमिरि घटाए छॾींदी आहे। इन लाइ थोल खे घटाइण लाइ वर्जिश ऐं खाद खुराक ते ध्यानु ॾियणु घुरिजे।